मुल्क में कोरोना वायरस के 3 मरीज़ फौतन जो 3192 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 8183 नवा केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो 14,02,2070 थी वियो। हेल ताईं 12,74,675 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस की शरह 11.92% रही। सिंध हुकूमत ऐं जमायत इस्लामी विच में ॻाल्हियूं कामयाब। 29 ॾींहनि खां सिंध असेंबली ॿाहिरां लॻल धरणो ख़त्म करण जो ऐलान। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चवे थो ॻाल्हियुनि में तमामु मामलनि ते इतफ़ाक़ थियो आहे। सूबाई हुकूमत मकानी बिल 2013 में तरमीम कंदी। कराची जो मेयर वाटर ऐं सीवरेज बोर्ड जो चेयरमैन हूंदो। सिहत जा इदारा बि संदसि मातहत हूंदा। अमीर जमायत इस्लामी जे अॻवान हाफ़िज़ नईम रहमान जो चवणु आहे त अॼु हिकु नओं मुस्तविदो तयारु कयो वियो आहे। सिंध हुकूमत सां तमामु मामलनि ते इतफ़ाक़ थियो आहे। हाणे कराची जो मेयर बाइख्तियार हूंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मुतहिदा जे फ़ौती कारकुन असलम जे घर पहुची संदसि वारसनि सां ताज़ियत कई। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त असलम जे वारसनि जी मर्ज़ी मूजिबि वाक़े जी जांच कराई वेंदी। वॾे वज़ीर जे MQM जे MPA सदाकत सां बि मुलाक़ात। मुराद अली शाह जो चवणु आहे त वाक़े बाबति जांच जो हुकुम ॾिनो आहे। जेके बि मुलवस हूंदा उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। बलोचिस्तान जे इलाइक़े केच में दहशतगर्दनि जो सिक्योरिटी फोर्सिस जी चेकपोस्ट ते हमिलो। पाक फ़ौज जा 10 जवान शहीद। ISPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस जी जवाबी कार्रवाई में हिकु दहशतगर्द बि मारिजी वियो ऐं केतिरा ई ज़ख़्मी। किले रंग ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द गिरफ़्तार। पाकिस्तान सुपर लीग जे इफ़्तिताही मैच में दिफ़ाई चैंपियन मुल्तान सुल्तान्स कराची किंग खे शिकस्त ॾेई छॾी। कराची किंग्स पारां ॾिनल 125 रन्स जो हदफ़ मुल्तान सुल्तान्स 19 ओवर में पूरो करे वरितो। कप्तान मोहम्मद रिज़वान शानदार 50 ठाहे टीम खे कामयाबी ॾियारी। केटी बंदर वेझो उणे समुंड में ॿुॾी फ़ौत थियल वधीक हिकु माण्हू जो लाश हथ। ॿुॾी फ़ौत थियल माण्हुनि जो अंगु नव थी वियो। उणे समुंड में ॿुॾी वियल 3 माण्हुनि जी ॻोल्हा लाइ अॼु 7 ॾींहं बि ऑपरेशन जारी। ऐं कोटड़ी में क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कोच ऐं ट्रक में टक्कर। 2 औरतुनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत गणिती जो बि।